ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 1/7/2024। मिठा मिठा भाव दादा चवनि था, मीठी मीठी ॿार शांती धाम पावन आत्माउनि जो घर आहे। हुन घर में हलणो आहे त संपूर्ण पावन ठहूं। प्रश्न आहे, बाप बि ॿारनि सां कहिड़ी गारंटी कंदा आहिनि? उत्तर आहे, मिठे ॿार तव्हां मूंखे यादि करो त मां गारंटी कंदो आहियां कि बिगर सजा खाए तव्हां मूंसां गॾु घर में हलंदव, मुंहिंजे घर में हलंदव। तव्हां हिकु बाप खे सां दिलि लॻायो, हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे बि न ॾिसो, हिन दुनिया में रहंदे पवित्र ठही करे ॾेखारियो त बाबा तव्हांखे विश्व जी बादशाही अवश्य ॾींदा। ओम शांति। रूहानी ॿारनि सां रूहानी बाप पुछनि था, इहे त ॿार ॼाणंदा आहिनि कि बाप हाणे आयल आहिनि, असां ॿारनि खे पंहिंजे घर वठी हलण लाइ। हाणे घर वञण जी दिलि थींदी आहे न? बाबा प्रश्न पुछनि, थींदी आहे घर हलण जी दिलि? त अॼु सॼो ॾींहुं पाण खां पुछिजो, हाणे विनाश थी वञे, असां सभु परम धाम में घर हली हलूं त उहो सुठो आहे, या कोई ॻाल्हि कोई संबंधी कुझु यादि ईंदो? उहे सभु आत्माउनि जो घर आहे। हिते जॾहिं जीव आत्माउनि जो घर, हिते सभु जीव आत्माउनि जो घर हिकु न आहे। हिते सभिनि जो पंहिंजो पंहिंजो घर आहे। घर में बि पोइ पंहिंजो पंहिंजो कमिरो आहे। इहे त सम्झंदा आहियो बाप आया आहिनि, निमंत्रण ते सॾु कयो आहे न बाबा खे, असांखे घर अथवा शांतीधाम में वठी हलो। हाणे बाप चवंदा आहिनि, पंहिंजी दिलि सां पुछो, हे आत्मायूं, तव्हां पतित कीअं हली सघंदो न? घर हली करे अगरि उते कोई ॻाल्हि यादि आई, कोई माण्हू यादि आयो, कोई पाप कर्म जो हिसाब किताब चुकतो करण लाइ कुझु संकल्प आयो त कीअं हली सघंदासीं न? हिते त हिकदमि आत्मा निर्संकल्प रहंदी आहे। हिते त असांखे घड़ी संकल्प हलंदा आहिनि। त तव्हां पतित कीअं हली सघंदव? पावन त ज़रूरु ठहिणो पए न। हाणे पावन अर्थात हिकदमि शुद्ध आत्मा, पावन अर्थात हिकदमि शुद्ध आत्मा, मन वचन कर्म हिकदमि बाप समान, कंहिंसां कोई हिसाब किताब न, कोई पापनि जो बोझ न, कोई इच्छा न, कोई मतिलबु जे निंदा स्तुति मान अपान जय पराजय बुख सभु कुझु, गर्मी ठंडी सभिनि में समान स्थिति, हिकदमि न्यूट्रल। उनखे चईंदासीं पावन आत्मा। त बाबा चवनि था कि हाणे तव्हांखे पावन ठहिणो पवंदो, तॾहिं तव्हां घर हली सघंदव। भक्ति मार्ग में तव्हां एतिरो समय पुरुषारथ कयो, कंहिं लाइ? मुक्ति जे लाइ न। त हाणे बाप पुछंदा आहिनि, घर हलण जो वीचार आहे? ॿार चवंदा आहिनि, बाबा हिन जे लाइ त भक्ति कई। इहे बि ॼाणंदा आहियो, जो बि जीव आत्मायूं आहिनि सभिनि खे वठी हलणो आहे बाबा खे, परंतु पवित्र ठही करे ई घर हलंदासीं। पोइ पवित्र आत्मायूं ई पहिरियों ईंदियूं, जेकी हाणे ख़ुदि पवित्र पंहिंजी महिनत सां पवित्र ठाहींदियूं आहिनि न, उहे बाबा जे नज़दीक सितारा हूंदा आहिनि। ऐं पोइ हुन खां पोइ जो जंहिं द्वारा ठहियो न, बाबा चईंदा आहिनि न, पहिरियों सतयुगी 8 रत्न, पोइ उन्हनि जी प्रजा दासा सिंधी आत्मायूं पोइ अॻियां हलंदा। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे घर त हलणो आहे, त कीअं हलंदासीं? पवित्र आत्मायूं ई पहिरियों मूंसां गॾु हलंदियूं। उहा पहिरियों हिन सृष्टि ते ईंदियूं, पोइ उहे ईंदियूं त उनजे पिछाड़ी उन्हनि जी दासासी प्रजा बि ईंदियूं न। अपवित्र आत्मायूं त घर में रही न सघनि। हाणे त करोड़ों आत्मायूं आहिनि, सभिनि खे घर ज़रूरु वञिणो आहे। हुन घर खे शांतीधाम व वानप्रस्थ चइबो आहे न। असां आत्माउनि खे पावन ठाही करे पावन शांतीधाम में हलणो आहे। बसि केतिरी सहज ॻाल्हि आहे। उहा आहे पावन शांतीधाम आत्माउनि जो, उहा आहे पावन सुख जीव आत्माउनि जो सतयुग। इहे पतित दुख धाम जीव आत्माउनि जो आहे। इहे कलयुग, हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। शांतीधाम आहे पावन शांतीधाम आत्माउनि जो।
घर। पोइ उहो आहे पावन सुखधाम जीव आत्माउनि जो घर। मथे त जीव न हूंदो, इन करे आत्माउनि जो घर, पोइ सत्युग जीव आत्माउनि जो घर, पोइ इहो दुखधाम जीव आत्माउनि जो घर। पते ते दुखधाम जीव आत्माउनि जो घर। हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। शांतिधाम जाते सभु आत्मायूं पवित्र आत्मायूं निवास कंदियूं आहिनि, उहा आहे आत्माउनि जी पवित्र दुनिया। वाइसलेस इनकॉर्पोरियल वर्ल्ड चइबो न, ये पुराणी दुनिया आहे सभु जीव आत्माउनि जी। सभु पते त आहे न। हाणे बाप आया आहिनि आत्माउनि खे पावन ठाहे करे पावन दुनिया शांतिधाम में वठी हलण लाइ। पोइ जो राजयोग सिखंदा उहो ई पावन सुखधाम में ईंदा। इहे त ॾाढो सहज आहे, इन में कोई बि वॾी ॻाल्हि जो बाबा चईंदा आहिनि कि इहा त ॾाढी सहज ॻाल्हि आहे न, इहा त ॾाढी सहज आहे। इन में कोई बि ॻाल्हि जो वीचार न करिणो कि असां हाणे राजयोग सिखूं था पोइ पावन सुखधाम में ईंदा। जो राजयोग सिखंदा उहे ई स्वर्ग में ईंदा, है न। ऐं ऊच पद बि उहे ई पाईंदा जो सुठी रीति राजयोग सिखंदा। त इहा त ॾाढी सहज ॻाल्हि आहे, हिन में वीचार करण जी ॻाल्हि छा आहे कि सिर्फ़ु राजयोग बाप खां सिखो ऐं पंहिंजी दुनिया में अचो। बुद्धि सां सम्झणो आहे असां आत्माउनि जो बाप आयल आहे, असांखे पावन ठाहे शांतिधाम में वठी हलंदा। हुते वञण जो रास्तो जो असां भुलिजी विया आहियूं, सो हाणे बाप अची करे ॿुधायो अथई। किथे आहे असांजे घर जो रास्तो? हिन सूर्य चांद तारनि खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां बि परे, हो निराकारी दुनिया असांजे रहण जो स्थान आहे। बाबा चईंदा आहिनि कि हुते वञण जो रास्तो तव्हां भुलिजी विया आहियो, सो हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो। कल्प कल्प मां ई अची करे तव्हांखे चईंदो आहे, हे ॿार मुंहिंजे शिव बाबा खे यादि करो। सर्व जो सदगति दाता हिकु सतगुरु आहे। उहो ई अची करे ॿारनि खे पैगाम अथवा श्रीमत ॾींदा आहिनि कि ॿार हाणे तव्हांखे छा करिणो। सर्व जो सदगति दाता हिकु सतगुरु उहो ई अची करे ॿारनि खे पैगाम अथवा श्रीमत ॾींदा आहिनि कि ॿार हाणे तव्हांखे छा करिणो आहे। अधु कलाक तव्हां ॾाढी भक्ति कई, दुख उठायो, ख़र्चो कंदे कंदे कंगाल थी वियो। बाबा असांखे चवनि था कि अधु कलाक तव्हां भक्ति कई, दुख उठायो, ख़र्चो करे करे कंगाल थी वियो। अधु कलाक बि आत्मा बि सतो प्रधान खां तमो प्रधान थी वई आहे न। बसि इहा थोरी सी ही ॻाल्हि सम्झण जी आहे कि हाणे असांजी आत्मा तमो प्रधान थी वई आहे, अर्थात हुनजी सोच, हुनजा बोल, हुनजा कर्म, हुनजी बुद्धि, हुनजा स्वभाव संस्कार हिकदमि आसुरी थी विया आहिनि। त बसि हुनखे परिवर्तन करिणो आहे। पंहिंजी सोच खे सिधा पॉज़िटिव रखिणो आहे। पंहिंजी मत निर्विकारी मत भाव जो ॾिए थो उहो करिणी आहे। पंहिंजे स्वभाव संस्कार दैवी ठाहिणा आहिनि। पंहिंजे स्थूल कर्मेंद्रियनि ते कंट्रोल करे उन्हनि खे बाप जी श्रीमत अनुसार ई असांजे कर्मेंद्रियूं कर्म करनि। न त माण्हू चईंदा आहिनि छा करूं, मुख मां निकिरी वियो, अखि हली वई होॾे, नज़र अची वियो, ॾिसणु न पई चाहियां लेकिन नज़र अची वियो। ॾिसो भाषा छा चईंदा आहियूं असां, बसि हिनखे ई करेक्ट करिणो आहे, ॿियो कुझु न करिणो आहे, पोइ सतो प्रधान थी वेंदासीं। इनखे करेक्ट पंहिंजी आत्मा जी स्वभाव संस्कारनि खे सुधारण जी शक्ति बाबा ई ॾींदा आहिनि। जे माउ पीउ परेशान आहिनि, संबंधी परेशान आहिनि, छा करूं, ॿुधे नथी, ॿार मञे नथो, त हिन जो इलाजु आहे ई राजयोग। हिन जो इलाजु आहे ई ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करण सां ई तव्हांजी सभु परेशानियूं दूरि थी वेंदियूं, त सतो प्रधान थी वेंदो। बसि इहा थोरी सी ॻाल्हि सम्झण जी आहे कि असांखे बसि पंहिंजी आत्मा खे शुद्ध ठाहिण जे लाइ परमात्मा खे यादि करिणो आहे। पंहिंजी आदतनि खे सुधारण लाइ बाबा खे यादि करिणो आहे। हाणे घर हलणो आहे। वन हा बाबा पुछनि था, बाबा वेरू पुछे न अञा घर हलणो आहे, छा करिणो आहे? त बाक़ी ॿारनि चयो हा बाबा ज़रूरु हलंदासीं। उहो असांजो स्वीट साइलेंस होम आहे। इहे बि सम्झंदा आहियो
इहे बि सम्झंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि की उहो असांजो स्वीट साइलेंस होम आहे। इहे बि सम्झायो बराबरि। हाणे असां पते त आहियूं, हिन करे वञी नथा सघूं। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजी कट निकिरंदी। कल्प कल्प इहो ई पैगाम अची करे ॾींदो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झो। इहा देह त खलास थी वञणी आहे। बाक़ी आत्माउनि खे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। उन्हनि खे चईंदासीं निर्विकारी दुनिया। सभी आत्माउनि खे पंहिंजे घर हलणो आहे। उन्हनि खे चईंदासीं निर्विकारी दुनिया, जाते विकार जो कोई नाम निशान न हूंदो। त बाबा चईंदा आहिनि की सभु निर्विकारी आत्मायूं उते रहंदियूं आहिनि। उहो घर आहे आत्माउनि जो। निराकार बाप बि उते रहंदा आहिनि। बाप ईंदा आहिनि सभिनि खां पिछाड़ी में, छो जी सभिनि खे वापसि वठी हलणो आहे न। हिकु बि पतित आत्मा रहंदी न आहे। इन में कोई मुंझण व तकलीफ़ करण जी ॻाल्हि न आहे। ॻाईंदा बि आहिनि, हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो, साथ वठी हलो। सभिनि जो बाप आहे न। पोइ जॾहिं असां नई दुनिया में पाठ वॼाइण ईंदा आहियूं त ॾाढा थोरा रहिजी वेंदा आहिनि। बाबा त सभिनि जो ई बाप आहे। बाबा त सभिनि जा ई बाप आहिनि, सभी आत्माउनि जा। पोइ जॾहिं असां नई दुनिया में पाठ वॼाईंदा आहियूं, ईंदा आहियूं त ॾाढा थोरा रहंदा आहिनि। बाक़ी सभु त मथे बाबा वटि रहंदा आहिनि। बाक़ी एतिरी करोड़ आत्मायूं किथे वञी करे रहंदियूं। इहे बि ॼाणंदा आहियो सत्युग में थोरी सी जीव आत्मायूं हूंदियूं। नंढो झाड़ हुयो, पोइ वृद्धि खे पायो। झाड़ में अनेक धर्मनि जी वैराइटी आहे। झाड़ में अनेक धर्मनि जी वैराइटी आहे। बाबा चवनि था त इहे असांखे झाड़ जो अनेक धर्मनि जी वैराइटी आहे। इहा कलयुग अंत ताईं वृद्धि खे पाईंदो आहे। अंत ताईं पाईंदो वेंदो आहे न। हाणे बि ॾिसो कई आत्मायूं अचनि थियूं न, उन्हनि खे ई कल्प वृक्ष ईंदासीं। कुझु बि अगरि न सम्झ आयो त पुछी सघंदा आहियो। कई चईंदा आहिनि बाबा असां कल्प जी आयु 5 वर्ष कीअं मञूं। अरे बाप त सत्य ई ॿुधाईंदा आहिनि। चक्र जो हिसाब बि ॿुधायो अथई। हिन कल्प जे संगम ते ई बाप अची करे सम्झाए दैवी राजधानी स्थापना कराईंदा आहिनि। दैवी राजधानी स्थापना कंदा आहिनि। सो हाणे करनि था त हाणे बाबा करनि था उहे ई दैवी राजधानी स्थापना करनि था, जो हाणे न आहे। सत्युग में पोइ हिकु दैवी राजधानी हूंदी। सत्युग में पोइ हिकु दैवी राजधानी हूंदी। हिन समय तव्हांखे रचना ऐं रचना जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां कल्प जी संगम युग ईंदो आहे। नई दुनिया जी स्थापना कंदो आहे। पुराणी दुनिया ख़त्म थी वेंदी आहे। ड्रामा प्लान अनुसार नई खां पुराणी, पुराणी खां नई ठहींदी ई आहे। इन जे 4 भाग बि पूरा आहिनि, जंहिंखे स्वास्तिक बि चइबो आहे, परंतु सम्झदा कुझु न आहे। हिनखे 4 भाग बि चईंदा आहिनि, सत्युग, त्रेता, द्वापर, कलयुग। जंहिंखे असां स्वास्तिक बि चईंदा आहियूं, परंतु सम्झदा न आहिनि। भक्ति मार्ग में त जीअं गुड्डे गुड़ियनि जो खेल ॾिसंदा रहंदा आहिनि। भक्ति मार्ग में त जीअं गुड़ियनि जो खेल खेलंदा रहंदा आहिनि। भक्ति मार्ग में गुड़ियनि जो खेल खेलंदा रहंदा आहिनि। अथाह चित्र आहिनि। दीपमाला ते ख़ासि दुकान कंदा आहिनि। अनेक चित्र रखंदा आहिनि। हाणे त सम्झी विया आहियो हिकु शिव बाबा ऐं असां उन्हनि जा ढेर ॿार आहियूं। केतिरी सारियूं ढेर आत्मायूं आहिनि। पोइ हिते अचो त लक्ष्मी नारायण जो राज्य, पोइ राम सीता जो राज्य, पोइ ॿिया धर्म ईंदा वेंदा आहिनि, जंहिंसां तव्हां ॿारनि जो कनेक्शन ई न आहे। असां उन्हनि जा पूर्वज आहियूं, लेकिन वैसे असांजो दैहिक कनेक्शन कुझु बि न आहे। आत्मिक कनेक्शन असां सभु असांजा भाउ आहिनि। त ॾिसो किथे बाबा एतिरो नशो चढ़ाईंदा आहिनि की तव्हां पूरे विश्व जी आत्मायूं, असां सभु भाउ आहियूं, हिकु बाप जी संतान, तव्हां उन्हनि खां पूर्वज आहियो, सर्व ते रहम करो। हाणे बाबा चवनि था
की उन्हनि सां असांजो कनेक्शन ई न आहे। अर्थात धर्म जे नाते कोई कनेक्शन न आहे। उहो पंहिंजे पंहिंजे समय ते ईंदा, पोइ सभिनि खे वापसि वञिणो आहे। तव्हां ॿारनि खे हाणे घर वञिणो आहे, इहा सॼी दुनिया विनाश थियणी आहे। हीअ सॼी दुनिया बाबा चवनि था विनाश थियणी आहे। हाणे हिन में छा रहणो आहे? हिन दुनिया सां दिलि न लॻंदी आहे। दिलि लॻंदी आहे हिकु माशूक बाप सां ऐं पंहिंजे घर सां। टाइम हिकु उहो चईंदा आहिनि मुंहिंजो हिकु साथ दिलि लॻायो त तव्हां पावन ठही वेंदो। हाणे ॾाढी वई थोरी रही, टाइम हलंदो रहंदो आहे न। योग में न रहंदा त पोइ अंत में उहे ॾाढा पश्चाताप कंदा रहंदा। जो योग में न रहंदा आहिनि उहे अंत में ॾाढो पश्चाताप कंदा रहंदा आहिनि, सजायूं खाईंदा रहंदा आहिनि, पद बि भ्रष्ट थी वेंदो आहे। जो बाबा जी यादि में न रहंदा उहो ॾाढो पश्चाताप कंदा, सजायूं खाईंदा, पद बि भ्रष्ट थी वेंदा। त बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे बाबा खे यादि करिणो आहे, तॾहिं असां हिन सजायुनि सां बची सघंदासीं, तॾहिं असांजो पद बि ऊच थी वेंदो। इहे बि तव्हांखे हाणे मालूम पियो आहे कि हाणे पंहिंजो घर छॾे असांखे केतिरो समय थियो आहे। घर वञण जे लाइ त माण्हू भक्ति मार्ग में बि मथो मारंदा आहिनि न। बाप बि घर में ई मिलंदो, सत्युग में त न मिलंदो न। मुक्ति धाम में वञण लाइ मनुष्य केतिरी महिनत कंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे भक्ति मार्ग। हाणे भक्ति मार्ग खलास थियणो आहे ड्रामा अनुसार। हाणे भक्ति मार्ग खलास थियणो आहे ड्रामा अनुसार। हाणे तव्हांखे घर वञण जे लाइ मां वठणु आयो आहियां। हाणे तव्हांखे घर में वठी वञण जे लाइ मां आयो आहियां। ज़रूरु तव्हांखे वठी ई वेंदमि। हाणे मां तव्हांखे घर वठी वञण जे लाइ आयो आहियां। तव्हां सभी आत्माउनि खे घर मां वठी हलंदमि। जेतिरो जो पावन ठहींदो ओतिरो ऊच पद पाईंदो। त हाणे घर त असां सभी हलंदासीं, लेकिन बाबा सां गॾु ऐं परम धाम में बाबा जे नज़दीक केरु रहंदो? उन जे लाइ असांखे पावन ठहिणो आहे। त पंहिंजी पुरुषार्थ सां जो पावन ठहींदो उहो ई बाबा सां गॾु पहिरियों हली सघंदो। इन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां मूंखे यादि करो, मां गैरेंटी कंदो आहियां तव्हां बिगर सजा खाए घर हलंदव। यादि सां ई तव्हांजा विक्रम विनाश थींदा। अगरि यादि न कंदव त सजायूं खाइणी पवंदियूं, पद बि भ्रष्ट थी वेंदो। जेतिरा असां गुण इहे सभु धारण कंदासीं पंहिंजे पाण, ओतिरो त असांखे धन संपत्ति मिलंदो सतयुग में। जेको हाणे माण्हू पुरुषार्थ करनि था, जो कुझु बि नथा करनि उहो त मार खाई वेंदा। मतिलबु बाबा ई पर लास्ट में सभिनि जी साफ़ सफ़ाई थी वेंदी बाबा जी शक्ति सां। ऐं जेका आत्मायूं पंहिंजी बाबा खे यादि करे पुरुषार्थ करे पावन ठहींदियूं, लेकिन पूरो न ठहींदियूं, त जेतिरो ठहींदियूं महिनत सां ओतिरो धन संपत्ति मिलंदो, लेकिन पोइ थोरी बहुत सजा बि खाइणी पवंदी। ऐं जेको पूरो पुरुषार्थ करे बाप समान थी वेंदा उहे बाबा सां गॾु हली हलंदा परम धाम में, कोई सजा न खाईंदा। त बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो मां आयो आहियां तव्हांखे वठी वञण लाइ। जेतिरो पावन ठहींदा ओतिरो सत्युग में ऊच पद पाईंदा। हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां मूंखे यादि करो, मां गैरेंटी कंदो आहियां तव्हां बिगर सजा खाए घर हलंदव। यादि सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा वेंदा। यादि सां विक्रम विनाश थींदा वेंदा। असां आत्मायूं पावन ठहींदा वेंदासीं। त असां बाबा सां गॾु त हलंदासीं परम धाम में, लेकिन दैवी गुण धारण कंदासीं त सतयुगी सेक्शन में ईंदासीं। सतयुग जे सेक्शन में अचण लाइ दैवी गुण धारण करणु न श्री कई आत्माउनि खे बाबा जो संदेश मिलंदो आहे त कई आत्मायूं बाबा खे निराकार रूप में यादि त करनि थियूं,
ख़ुदि खे पावन ठाहे पंहिंजा विक्रम त विनाश करनि थियूं, उहो बि बाबा सां गॾु हलंदियूं। बाबा जॾहिं हलंदा पावन मथे त उहो बि आत्मायूं बाबा सां गॾु हलंदियूं। लेकिन सतयुगी सेक्शन में केरु ईंदियूं? सतयुगी सेक्शन में उहे ईंदियूं जो हाणे दैवी गुण बि धारण करनि थियूं, चक्कर जो ज्ञान बि ॿुधनि थियूं। बाबा चईंदा आहिनि न, मुंहिंजो हिन चक्कर जो ज्ञान थोरो बि कोई ॿुधे त चक्र में अची वञे, सतयुग में अची वञे, त्रेता में अची वञे। त ॾिसो केॾी गुह्य ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाइनि था। त बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांखे मां गारंटी कंदो आहे साथ में वठी हलंदमि। हिन में मुंझण जी ॻाल्हि कोन्हे। यादि सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। अगरि यादि न कंदा त सजायूं खाइणी पवंदियूं, पद बि भ्रष्ट थींदो वेंदो, पद बि भ्रष्ट थींदो वेंदो। हर 5000 वर्ष पोइ मां हिते अची करे सम्झाईंदो आहियां। मां अनेक बार आयो आहियां तव्हांखे हितां सभिनि खे पावन ठाहे वापसि वठी वञण लाइ। तव्हां ॿार ई हार जीत जो पाठ ॿुधाईंदो आहे, पोइ मां ईंदो आहियां, तव्हां सभिनि खे गुल गुल ठाहे मथे वठी हलंदो आहे। छो जो बिना गुल गुल ठाहे उहे तव्हां मथे न हली सघंदा। इहे पतित दुनिया इन करे ॻाईंदा आहिनि पतित पावन अचो। असां विकारी पतित आहियूं, अची करे निर्विकारी पावन ठाहे। पतित पावन बाप खे अची करे चईंदा आहिनि कि अची करे असांखे पतित पावन बाप खे चईंदा आहिनि कि असां विकारी आहियूं, अची करे निर्विकारी पावन ठाहियो। इहा आहे विकारी दुनिया। हाणे तव्हां ॿारनि खे संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे। जो पुठियां ईंदा उहे सजाएं खाई करे वेंदा, इन करे पोइ ईंदा बि हिन दुनिया में आहिनि जिते 2 कला घटि थी वेंदी। जो पुठियां ईंदा उहे सजा खाई करे वापसि हलंदा, मतिलबु त्रेता वारा जो आत्मायूं हाणे अचनि थियूं न, हिन करे पोइ ईंदा बि अहिड़ी दुनिया में जो 2 कला घटि हूंदी। उन्हनि खे संपूर्ण पवित्र न चईंदासीं। हिन करे हाणे पुरुषार्थ बि पूरो करणो खपे। हिन करे हाणे पुरुषार्थ बि असांखे पूरो करणो खपे। आत्मा में खाध पवंदी आहे त पोइ उनखे शरीर बि अहिड़ो मिलंदो आहे। आत्मा गोल्डन एजेट सां सिल्वर एजेट ठही वेंदी आहे। चांदी में खाध, चांदी जी खाध आत्मा में पवंदी आहे, पोइ दिन प्रतिदिन जास्ती छीची खाध पइजंदी वेंदी आहे, पवंदी आहे मुल्मे जी। बाप ॾाढो सुठी रीति ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। खाध अर्थात असांजी मत चेंज थी वेंदी आहे, असांजा स्वभाव संस्कार चेंज थी वेंदा आहिनि। कोई इहा बाबा कहिड़ी सुठी रीति सम्झाए थो। द्वापर युग में त जॾहिं विकारी संप्रदाय थी वेंदी पोइ त ॾाढी जल्दी जल्दी कट चढ़जी वेंदी आहे। हाणे त बाबा जी शक्ति सां सभिनि जी सभी आत्माउनि जी कट उतरदी थी वञे, सभी आत्मायूं पावन थी थी वञनि। इहे संकल्प कंदा रहो सॼो ॾींहुं। कोई बि कोई सम्झंदा न आहिनि त हथ उठायो। जे 84 जन्मनि जो चकर लॻायो आहे उन्हनि खे ई सम्झाईंदमि ऐं उहे ई ॿार सम्झंदा। जे 84 जन्मनि जो चकर लॻायो आहे उन्हनि खे ई बाबा सम्झाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे ई पूरो ज्ञान बि हूंदो आहे। बाप चईंदा आहिनि कि इन्हनि जे 84 जन्मनि जे अंत में मां अची करे इन्हनि में प्रवेश कंदो आहे। इन्हनि खे ई पोइ पहिरें नंबर में अचिणो आहे। जो पहिरें नंबर हुयो उहो लास्ट पहुची वियो। बाबा चईंदा आहिनि जो इन्हनि खे ई पहिरें नंबर में अचिणो आहे। जो पहिरें नंबर में हुयो उहो लास्ट में अची वियो। उन्हनि खे ई पहिरियों नंबर वञिणो आहे। ॾाढे जन्मनि जे अंत में पतित ठही आहिनि न ब्रह्मा बाबा। मां पतित पावन उन्हनि जे ई शरीर में ईंदो आहियां। ॾाढे जन्मनि जे अंत में पतित थी वेंदा आहिनि ब्रह्मा बाबा जी आत्मा। नंबर 1 पतित आत्मा जे शरीर में पतित पावन अची करे प्रवेश कंदा आहिनि।
उन्हनि खे पावन ठाहींदा आहिनि। केतिरो क्लियर करे बाबा सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे पोइ बाबा ब्रह्मा बाबा जी आत्माऊं असां सभिनि खे पावन ठाहींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा पाप भस्म थी वेंदा। गीता जो ज्ञान त तव्हां ॾाढो ॿुधियो आहे, ॿुधायो आहे, परंतु उन सां बि तव्हां सदगति खे न पाया आहियो। ॾाढा सन्यासियुनि जो मिठी मिठी आवाज़ सां शास्त्र ॾाढा सन्यासियुनि जो मिठी मिठी आवाज़ सां शास्त्र ॿुधाईंदा आहिनि। जीअं आवाज़ खे ॿुधी करे वॾा वॾा आदमी बि वञी करे इकट्ठा थींदा आहिनि। कन रस आहे न, इहे सभु कन रस आहे। भक्ति मार्ग आहे ई कन रस। इन में त आत्मा खे बाप खे यादि करिणो आहे। भक्ति मार्ग हाणे पूरो थियो। हाणे बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे ज्ञान ॾियणु आयो आहियां। बाबा से सभी आत्माउनि खे ज्ञान ॾियणु आया आहिनि। जो कोई न ॼाणदा आहिनि उहो त कन रस आहे, लेकिन बाबा जे ज्ञान खे ॿुधी करे असां आत्मायूं पावन थी वेंदियूं आहिनि। मां ज्ञान जो सागर आहियां। ज्ञान चइबो ई आहे नॉलेज खे, है न। हिते सिर्फ़ु बाबा जो ज्ञान कननि ते ई सुठो न लॻणो खपे, असांखे ख़ुदि खे परिवर्तन बि करिणो आहे, सम्झ बि वधाइणी आहे। तव्हांखे सभु कुझु पढ़ाइणो आहे, 84 जो चक्कर बि सम्झाइणो आहे। तव्हां में सॼी नॉलेज आहे। सूक्ष्म वतन, स्थूल वतन खां सूक्ष्म वतन क्रॉस करे पोइ मूल वतन में वेंदासीं। ये स्थूल वतन आहे, स्थूल वतन खे क्रॉस करे पोइ सूक्ष्म वतन में ईंदासीं, पोइ मूल वतन में ईंदासीं। त हिन हड्डी जे ढांचे में असां वेठा आहियूं। आत्मा ई स्थूल वतन आहे, पोइ हिन खां पोइ सूक्ष्म वतन आहे, पोइ हुन खां पोइ निराकारी दुनिया। त बाबा चवनि था हीअं यादि करो। पहिरियों ये लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी हूंदी, हुते विकारी ॿार न हूंदा आहिनि, रावण राज्य ई न आहे। योग बल सां ई सभु कमु थींदो आहे। हुते तव्हांखे साक्षात्कार थींदो कि हाणे ॿार ठही गर्भ में महल में वञो। त बाबा चवंदा आहिनि तव्हांखे उते विकारी ॿार न हूंदा आहिनि, रावण राज्य ई न आहिनि। योग बल सां त सभु कुझु थींदो आहे। तव्हांखे साक्षात्कार थींदो हाणे ॿार ठही गर्भ महल में वञिणो आहे। असांखे साक्षात्कार थींदो हाणे ॿार ठही करे असां गर्भ महल में वेंदासीं। ख़ुशी सां वेंदा आहियूं न। हिते त मनुष्य केतिरा रोईंदा चिल्लाईंदा आहिनि। हिते त पैदा बि रोईंदे रोईंदे ऐं शरीर छॾे करे वेंदा आहिनि त बि रुआरदा आहिनि। हिते त गर्भ जेल में ईंदा आहिनि। हुते रोइण पिटण जी कोई ॻाल्हि ई न हूंदी। शरीर खे बदिलणो त ज़रूरु आहे। जीअं सर्प जो मिसाल आहे, हिन में मुंझण जी ॻाल्हि कोन्हे। जांची पुछण जो रास्तो न आहे। हिकु दिन पावन ठहिण जी पुरुषारत में लॻी वञो। जास्ती पुछण जो बाबा चवनि था जास्ती पुछण जो दरकार न आहे। हिकदमि पावन ठहिण जी पुरुषारत में लॻी वञो। बाप खे यादि करणु मुश्किल थींदो आहे। छा बाप जे साम्हूं वेठा आहियो, मां तव्हांजो बाप तव्हांखे सुख जो वरसो ॾींदो आहियां। त अहिड़े बाप खे यादि करणु मुश्किल लॻंदो आहे। तव्हां इहे हिकु अंतिम जन्म यादि में न रही सघंदा आहियो। हिते सुठी रीति सम्झंदा आहिनि, पोइ बि घर वञी करे स्त्री आदि जो चहिरो ॾिसंदा आहिनि त माया खाई वठंदी आहे। बाप चवंदा आहिनि कोई में बि ममत्व न रखो, उहो सभु कुझु ख़त्मु थियणो आहे। यादि त सभु कुझु यादि त हिकु बाप खे ई करिणो आहे न। यादि सां ई त सभु धारणा बि थींदी। ज्ञान भले असां ॿुधूं था, लेकिन ज्ञान जी ॻाल्हियूं बि धारण कॾहिं थींदियूं जॾहिं असां बाप खे यादि कंदासीं। त हलंदे फिरदे बाप ऐं पंहिंजी राजधानी खे यादि करो। दैवी गुण बि धारण करणा आहिनि। सत्युग में इहे गंदी चीजूं मांस आदि हूंदो न। बाप चवंदा आहिनि विकार खे बि छॾे ॾियो।
असां हमजिन्स विकारनि खे बि छॾो हाणे असां तव्हांखे विश्व जी बादशाही ॾींदा आहियूं। केतिरी भारी आमदनी आहे त छो न पवित्र रहंदा आहियो। सिर्फ़ु ये हिकु जनम पवित्र रहण सां केतिरी भारी आमदनी थींदी आहे। भले इकट्ठा रहो, ज्ञान तलवार विच में हुजे, पवित्र रही ॾेखारियो त सभिनि सां ऊच पद पाए वठंदा। बाबा चवनि था कि ॾिसो भले इकट्ठा रहो, ज्ञान तलवार विच में हुजणी खपे। ॾिसो ब्रह्मा बाबा जो बि बाबा ये एग्ज़ाम वरितई न। ॾिसो ब्रह्मा बाबा जी लौकिक स्त्री बि ब्रह्मा बाबा सां गॾु ज्ञान में आया, उन्हनि सां गॾु रहिया। मतिलबु वैसे न संस्था में त हुया न, त पवित्र रही करे ॾेखाइनि न। ब्रह्मा बाबा हर प्रकार सां असांखे शिक्षा ॾिनई। गृहस्थनि जे लाइ बि कीअं घर गृहस्थी में कीअं रहो, जीअं ब्रह्मा बाबा कई। पर ब्रह्मा बाबा जे समय संस्था ठाहिणी हुई त सभु कुझु छॾियईं, लेकिन बाक़ी ॻाल्हियूं त असांखे धारण करणियूं न। पहिरियों पवित्र रही ॾेखारियो त ऊच पद पाईंदासीं। छो जी बाल ब्रह्मचारी ठहिया न। पोइ नॉलेज बि खपे, ॿियनि खे आप समान ठाहिणो। पोइ नॉलेज बि खपे, ॿियनि खे आप समान ठाहिणो। पवित्र रही ॾेखारियो त ऊच पद पाईंदा। पोइ नॉलेज बि खपे, ॿियनि खे आप समान बि ठाहिणो आहे। सन्यासियुनि खे ॾेखारिणो आहे कीअं असां इकट्ठा रहंदे हुए पवित्र रही सघंदा आहियूं। कीअं रही सघंदा आहियूं, जॾहिं ॿई आत्मायूं ख़ुदि खे बाप जी संतान सम्झनि, पंहिंजे देहबान खे भुलजंदा, तॾहिं रही सघंदा। बाबा चईंदा आहिनि। पोइ नॉलेज बि खपे, ॿियनि खे आप समान ठाहिणो आहे। सन्यासियुनि खे ॾेखारिणो आहे कि कीअं असां इकट्ठे रहंदे हुए पवित्र रहंदा आहियूं। त सम्झंदा इन में त ॾाढी वॾी ताक़त आहे। बाप चईंदा आहिनि इहे हिकु जनम पवित्र रहण सां 21 जनम तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा। बाप चईंदा आहिनि इहे हिकु जनम पवित्र रहण सां तव्हां 21 जन्म विश्व जा मालिक ठही सघंदा आहियो। केतिरी वॾी प्राइज़ असांखे मिलंदी आहे न, केॾी वॾी प्राइज़ असांखे मिलंदी आहे। त छो न पवित्र रही ॾेखारियूं न। सिंपल आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झो, देह न सम्झो। ये ही अभ्यास कंदा रहो त पवित्रता ॾाढी सहज आहे। टाइम बि बाक़ी थोरो आहे, आवाज़ बि थींदो रहंदो, अख़बार में बि पईंदो न। रिहर्सल त ॾिठी आहे न, हिकु एटम बॉम्ब सां छा हाल थी। हाणे ताईं हॉस्पिटल में पिया आहिनि। हाणे त अहिड़ा बॉम्ब सादी ठाहींदा आहिनि जो कोई तकलीफ़ न, फट सां ख़तमु थी वेंदा। हॉस्पिटल में बि वेहणो न पवंदो। अहिड़ा बॉम्ब्स त हाणे ठाहे चुकिया आहिनि न। त इहे रिहर्सल थींदी आहे। बाबा चईंदा आहिनि इहे रिहर्सल थींदी आहे, पोइ फाइनल थींदो। या हाणे नंढी नंढी रिहर्सल थी थिए, पोइ फाइनल थी वेंदो। पोइ फाइनल सभी आत्मायूं इकट्ठी पंहिंजे सेक्शन में मथे हली हलंदियूं। ॾिसंदा फट सां मरंदा आहिनि व न, पोइ ॿी युक्ति रचंदा आहिनि। हीअं रिहर्सल कंदा रहंदा आहिनि भई ठीकु आहे हीअ बॉम्ब सां मरिया या हॉस्पिटल में पहुचिया, मतिलबु हीअ अञा सुठो न आहे, ॿियो रिफाइन करो ताकी हॉस्पिटल में बि न वञिणो पए। पोइ हीअ ॿी युक्ति रहंदी आहे। हॉस्पिटल आदि हूंदी ई न, केरु वेही ख़िदमत सेवा कंदो, कोई ब्राह्मण आदि खिलाइण वारो हूंदो ई न। अंत समय कोई ब्राह्मण आदि खिलाइण वारो रहंदो ई न। बाम छॾियो ऐं खलास। त बॉम्ब छूटिया ऐं सभी आत्मायूं मुक्ति धाम में पहुची वेंदियूं। अर्थक्वेक में सभु दॿी वेंदा। अर्थक्वेक थींदी ऐं पोइ त सभिनि जा शरीर हेठि
विया, बाक़ी सभु आत्मायूं रहियूं, आत्मायूं सभु मथे हली हलंदियूं, देरी न लॻंदी। हिते ढेर मनुष्य आहिनि, सतयुग में ॾाढा थोरी आत्मायूं हूंदियूं, त एतिरी सभु कीअं विनाश थींदो, अॻियां हली ॾिसंदासीं। हुते त सिर्फ़ु 9 लख ई हूंदा। फ़क़ीर बि तव्हां आहियो, साहिब बि तव्हांखे प्यारो आहे। फ़क़ीर बि असां आहियूं, साहिब बि असांखे प्यारो आहे न। हाणे सभिनि खे छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झे वठो। अहिड़े फ़क़ीरनि खे जो सभिनि खे भुलिजी करे ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहिनि, अहिड़े फ़क़ीरनि खे बाप प्यारो लॻंदो आहे न। अहिड़े फ़क़ीरनि खे बाप प्यारो लॻंदो आहे। सतयुग में ॾाढो नंढो झाड़ हूंदो, ॻाल्हियूं त ॾाढियूं सम्झायूं आहिनि। जो बि एक्टर्स आहिनि सभु आत्मायूं अविनाशी आहिनि, पंहिंजो पाठ वॼाइण ईंदियूं आहिनि। कल्प कल्प तव्हां ई अची करे बाप सां स्टूडेंट ठही करे पढ़ंदा आहियो। केतिरी आत्मायूं नॉलेज सिंसियरली पढ़ंदियूं आहिनि, इहे बि बाबा ॾिसंदा आहिनि। बाबा चवनि कल्प कल्प तव्हां अची करे बाप जो स्टूडेंट ठहींदा आहियो, ॼाणंदा आहियो बाबा असांखे पवित्र ठाहे करे साथ में वठी हलंदा। ड्रामा बि बाबा बि ड्रामा अनुसार बंदायमान, बाबा बि ड्रामा अनुसार बंदायमान आहे। ॾिसो बाबा बि चवंदा आहिनि मां ड्रामा जे बंधन में बंधल आहियां, सभिनि खे वापसि ज़रूरु वठी ईंदुमि। सभी आत्माउनि खे वापसि ज़रूरु वठी ईंदुमि। बाबा बि बंदायमान आहे, हिन समय अची करे सभिनि खे पावन ठाहे पोइ बाबा सभिनि खे साथ वठी हलंदा। हिन करे नाम ई आहे पांडव सेना। तव्हां पांडव छा कंदा आहियो, तव्हां बाप सां राज्य भाग्य वठंदा आहियो न। हू बहु कल्प पहिरियों मिसल असां सभु बाबा खां राज्य भाग्य वठूं था। के सभु न, जो वठनि थियूं 800 16,000, उन में बि मुख्य 8 पूरो राज्य भाग्य वठनि थियूं बाबा सां। नंबरवार पुरुषार्थ अनुसार वठनि थियूं। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप जो प्यारो ठहिण लाइ पूरो फ़क़ीर ठहिणो आहे। इहा देह बि असांजी न आहे, देह खे बि भुलिजी स्वयं खे आत्मा सम्झणो ई फ़क़ीर ठहिणो। बाप सां वॾे खां वॾी प्राइज़ वठण लाइ संपूर्ण पावन ठही करे ॾेखारिणो। ॿियो आहे वापसि घर वञिणो आहे, इन करे पुराणी दुनिया सां असांखे दिलि न लॻाइणी। असां सभिनि खे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। त हाणे हिन दुनिया में रहंदे हुए ईअं ई सोचूं की बसि हाणे जीअं काॾे वेंदा आहियूं त सोचंदा आहियूं न बसि एतिरा ॾींहं त आहिनि पोइ हलंदासीं वापसि पंहिंजे घर। ईअं ई असांखे बि सोचणो आहे बसि थोरा ॾींहं त आहिनि पोइ असां वापसि हलंदासीं पंहिंजे घर। हिकु माशूक सां ई दिलि लॻाइणी आहे। बाप ऐं उनजी बाप ऐं राजधानी खे यादि करिणो, बाप खे बि यादि करिणो, बाप जी ॾिनल हुई राजधानी खे बि यादि करिणो। वरदान, ब्रह्मण जीवन में सदा चेयरफुल केयरफुल मूड में रहण वारा कंबाइंड रूपधारी ठहूं। यदि कंहिं बि परिस्थिति में प्रसन्नता जी मूड परिवर्तन थींदी आहे त उनखे सदाकाल जी प्रसन्नता न चईंदासीं। ब्रह्मण जीवन में सदा चेयरफुल ऐं केयरफुल मूड हुजे। मूड बदिलणी न आहे। जॾहिं मूड बदिलंदा आहियो त चवंदा आहिनि की मूंखे एकांत खपे, अॼु मूड अहिड़ो आहे। मूड बदिलंदी तॾहिं आहे जॾहिं अकेला थींदा आहियो। हिन करे सदा बाप दादा खे कंबाइंड रूप में अनुभव करो त कॾहिं बि मूड न बदिलंदी। छो जी बाबा साथ रहंदा त बाबा खे सभु ॻाल्हि ॿुधाए छॾंदासीं त बाबा हरे वठंदा।
पर्सन जी मून सदा चेयरफुल रहंदी। स्लोगन आहे कोई बि उत्सव मल्हाइण अर्थात यादि ऐं सेवा जे उत्साह में रहणु, यादि ऐं सेवा जे उत्साह में रहण ई उत्सव मल्हाइण। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।